ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। टंडियल शहर में टंडियल शहर वेझो एम्बुलेंस की टक्कर में पीउ पुट फौत थी विया। घर में कोहराम अची वियो आहे। अहम खबर है आवाज़ शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है मीरपुर खास रोड ते तेज़ रफ्तार एम्बुलेंस रोड पार कंदड़ पीउ ऐं पुट मथा चढ़ी वई। पोती अकरम ऐं संदसि पुट जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया है। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। मीरपुर खास रोड ते तेज़ रफ्तार एम्बुलेंस रोड पार कंदड़ पीउ ऐं पुट मथां चढ़ी वई। पोती अकरम ऐं संदसि पुट जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। टंडियल शहर मां मीरपुर खास रोड ते तेज़ रफ्तार एम्बुलेंस रोड पार कंदड़ पीउ ऐं पुट मथां चढ़ी वई। पोती अकरम ऐं संदसि पुट जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया। जिन नाज़रीन असांखे जॉइन किया है ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। टंडियल शहर वेझो एम्बुलेंस जे टक्कर में पीउ ऐं पुट फौत थी विया। आवाज़ खबर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है टंडोला यार भरसा एम्बुलेंस जे टक्कर में पीउ ऐं पुट फौत थी विया। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं टंडो अलायार जे रिपोर्टर गुलाम रसूल नोड़ियो खां। जी गुलाम रसूल वधीक अपडेट्स आहिनि। जी बिल्कुल इशा टंडो अलायार में जो है इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। टंडो अलायार मीरपुर खां रोड ते जो है एम्बुलेंस वाटाड़ू पीउ पुट मथां चढ़ी वही है। नतीजे में जो है पीउ पुट थले ते पहुची थी विया आहिनि। 1112 एम्बुलेंस वाटाड़ू मथां चढ़ण बैदि पीउ पुट जो थले ते पहुची विया ॿुधनि। फौजनि में अकरम ऐं संदसि मासूम नींगर शामिल आहिनि। सुल्तानाबाद पुलिस ॿिन्ही फौजनि खे जो है सिविल अस्पताल टंडो अलायार मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस एम्बुलेंस खे पुन तहवील में वठी छॾियो आहे। फौती पीउ पुट रोड पार करे रहिया हुआ तो एम्बुलेंस मथां चढ़ी वही है। अहिड़े ओचितो हादसे ते जो आहे फौतियुनि जे घर में कोराम मतल है, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरत छायल है। जी ठीक है, वॾी महिरबानी गुलाम रसूल इन हवाले से अपडेट करण जे लाइ।